साईं मोहम्मद आलम जत नाइमी कराची वारा ऐं उन सां गॾु असांजो प्यारो दोस्त साईं अलामा मौलाना मोहम्मद उमर साहब सहरवर्दी ऐं साईं हाफ़िज़ मंज़ूर साहब असांजो प्यारो दोस्त मुजाहिद अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना साईं खान मोहम्मद सिकंदरी साहब ऐं मुजाहिद अहले सुन्नत असांजो प्यारो भाउ साईं अब्दुल गफ़ार भट्टी साहिब ऐं हिन ॻोठ में हिन महफ़िल खे सजाईंदड़ बिलख़ुसूस आऊं शुक्रगुज़ार आहियां साईं वारनि जो हिन सीओ में टाइम कढी करे असां वटि पंहिंजा कुर्ब जा कदम भरे तशरीफ़ फरमा थिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हांजो अचणु पंहिंजी बारगाह में क़बूल करे ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो प्यारो दोस्त आहे महफ़िल के सजाइण जो हर वक्त हर साल मुहर्रम अली कादरी साहिब ऐं हिन ॻोठ जा मोहतरम अल्लाह बख्श साहिब साईं हाजी गुलाब साहिब गुल मोहम्मद साहिब ऐं पूरी आयल मुकमल जमायत तव्हांजा इहे कुर्ब आहिनि। हाणे हिन असांजे महफ़िल जूं चंद ॻाल्हियूं आहिनि, तक़रीर आउं डिघी करणु नथो चाहियां। असुल तव्हां ताईं इहो पैगाम पहुचाइणो आहे त असांजी जेका जमायत आहे उहा जमायत अहले सुन्नत आहे ऐं अहले सुन्नत व जमायत हनफी बरेलवी असांजो मसलक आहे ऐं हिते कुझु अहिड़ा बि नमूने बाज़ियूं थियूं आहिनि जो असांजे सुनियनि अलाए छा ॾिठो आहे। उन्हनि में कुझु ॿिया बि अहिड़ा माण्हू असां ॾिठा आहिनि जेके असांजे मदरसनि में मस्जिदनि में घुसी था अचनि ऐं वरी इहो ई चवनि था त भले अवी हलायो, असां अव्हां सां हेल्प करियूं था। असीं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजी हेल्प जी असांखे बिल्कुलु ज़रूरत कोन्हे। तव्हां असांजे लाइ जेकॾहिं सोन थी वञो, जेकॾहिं महबूब जी मोहब्बत तव्हांजे दिलि में न आहे, इश्क़ मुस्तफ़ा सां तव्हांजी दिलि ख़ाली आहे ऐं जेकॾहिं जमायत अहले सुन्नत सां तव्हांखे नफ़रत आहे ऐं उन जूं तव्हां गिलाऊं कंदा आहियो, उन जे ख़िलाफ़ तव्हां मुहिम हलाईंदा आहियो त हिन बलोच चौक वारनि खे या मोॾे जे ॻोठ वारनि खे या शादी लाज वारनि खे या जिते भी सुन्नी आहे, उन सुन्नी जो जेको भी बच्चो आहे, जेको सचो सुन्नी आहे, उनखे तव्हांजे हेल्प जी का भी ज़रूरत न आहे। सुन्नियो तव्हांखे मुबारक हुजे जो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अहिड़ो भलो अक़ीदो अता कयो आहे, महबूब जो तव्हांखे ग़ुलाम चूंडियो आहे। पोइ बि तव्हां भॼो था असांखे मौलवी ॾियो, असांखे माण्हू ॾियो। ऐं अॻे चवंदो आहियां सुन्नी थियो त हिकु नंबर थियो, इहे ॿ नंबर सुन्नी जी बि असांखे ज़रूरत न आहे। जेको ॿ नंबरी हलाए करे वरी चवे असीं मदद था करियूं, असां हेल्प था करियूं, असांखे उन जी बि ज़रूरत न आहे। असांखे ज़रूरत आहे त जमायत अहले सुन्नत जी आहे। जमायत अहले सुन्नत हिकिड़ी जान आहे। ऐं हिकु फ़क़ीर जी हैसियत सां, हिकु ख़ादिम जी हैसियत सां, हिकु ग़ुलाम जी हैसियत सां, मौलवी ऐं ख़तीब जी हैसियत सां न, हिकु ख़ादिम जी हैसियत सां मसलक जे कमु करण जे लाइ अवां सां गॾु रहियसि, गॾु रहंदुसि ऐं गॾु आहियां। असांखे जेकॾहिं ज़रूरत आहे हेल्प जी त असांखे अल्लाह जे महबूब जी जेका मदद आहे उहा असांजे लाइ काफ़ी आहे ऐं अल्लाह वारनि जी जेका मदद आहे उहा असांजे लाइ काफ़ी आहे। तव्हां रुगो उन खे न ॾिसो, तव्हां पाण में मुस्तहकम थियो। इहो मुस्तहकम थी करे तव्हांखे जंहिं मसइले में मुजारो थिए थो त घटि मज़ा घटि असां सां ज़रूरु मशवरो करियो त हीउ पंहिंजो आहे या परायो आहे, कंहिंजो आहे। असां चवंदा आहियूं सुन्नी असांजा पंहिंजा आहिनि,
उन्हें में ज़ात तैनात ना है, पर जमायत अहले सुन्नत सां तव्हां सच्चा रहो, इंशाअल्लाह ताला तव्हांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार हूंदा। आवाज़ जी मेहरबानी है जो इन सी में काफ़ी देर तव्हां इंतज़ार करे चुका आहियो। अल्लाह ताला तव्हांखे इन जो अजुर अता फरमाए, तव्हांजो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल व मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मैं वो सुन्नी हूँ जमील कादरी, मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हम शोलों पे चलने वाले हैं, हम शोलों पे चलने वाले हैं, नहीं डरते चंद अंगारों से, ये धरती सारी गूंजेगी लब्बैक या रसूल अल्लाह के नारों से, ये धरती सारी गूंजेगी। सिद्दीक का नारा लब्बैक या रसूल अल्लाह, फारूक का नारा लब्बैक या रसूल अल्लाह, उस्मान का नारा लब्बैक या रसूल अल्लाह, हैदर करार का नारा लब्बैक 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 या रसूल अल्लाह। मौलाना साहब गुफ्तगू फरमाए रहिया पतो इताई पहुंची वेंदो, साम्हूं इन ई रोड ते हिकिड़ी मस्जिद आहे, उन में हिकिड़े ॼाणे निमाज़ पढ़नि त उहो शायदि रोड वारनि ई ठाराई हुई, इतलारी स्टाफ जे क़रीब नंढड़ी मस्जिद ठहियल आहे। उन में हिकिड़ी साइड ते लिखियल हो या अल्लाह, ॿी साइड ते लिखियल हो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नचदीअ या खे मिटायो आहे, पर अल्लाह जे नात जो कसम आहे या हुनजे मिटाइण सां ख़त्म न थियो आहे, बल्कि चिट्टो थियो आहे। मिटते ही मिट जाएंगे सब आदा तेरे, न मिटाए न मिटेगा कभी चर्चा तेरा। सुनिए सा हथ में हथ ॾेई हल, वक्त वरी पहुंचे वाग मदीने वरी पहुंचे। हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे सिंध जी सकाफ़त आयल महिमाननि खे पेश कई वेंदी आहे, उन जे लाइ गुज़ारिश कंदुसि फ़कीर निम कलोई खे त पाण चंद साईं जिन खे अजर जो तोहफ़ो पेश कनि। सनावला दुंड खे गुज़ारिश कंदुसि त साईं जिन खे अजर जो तोहफ़ो पेश कनि। हफ़ीज़ुर रहमान बिन अब्दुल अज़ीज़ खे गुज़ारिश कंदुसि त साईं जिन खे अजर जो तोहफ़ो पेश कनि। अल्लाह मश्किल लुंड खे गुज़ारिश कंदुसि त साईं जिन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। हाजी गुलाब लुंड खे गुज़ारिश कंदुसि त साईं जिन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। चओ सुभान अल्लाह, दरबार में बुलंद चो सुभान अल्लाह। ससुईअ जे सिरीअ से केच घणी खाधी, ससण कारण पीनीअ जे मुंदो हुई मांदी, पुंदो पेरांदी न माणी नसी। नारो बुलंद ना हाणे दावत खिताब ॾींदुसि मुजाहिद अहले सुन्नत, खतीब अहले सुन्नत, सरमाया अहले सुन्नत, शेरीन ज़बान हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद आलम जद नईमी कराची वारे के पाण गुफ्तगू फरमाइन। साईं जिन के मुल्तमस आया तवां जे नारन जे गूंज में नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए तहक़ीक़, नाराए हैदरी, सरदार की आमद, सरदार की आमद।